ताज़ो ई हाणे नवाज़ शरीफ़ साहिब हिकिड़ी वॾे गैप खां पोइ वरी हिकिड़ी पब्लिक गैदरिंग में आया, गिलगित बल्तिस्तान में उन्हनि ख़िताबु कयो ऐं नतीजो इहो आहे त इलेक्शन तव्हां हुते न खटे सघिया, सीटूं खटियूं आहिनि पर पीपल्स पार्टी पहिरें नंबर ते आई। छा था सम्झो त मियां साहिब जी मौजूदगी जो एॾो फ़ाइदो कोन थियो तव्हां? जॾहिं बि नवाज़ शरीफ़ साहिब जी पाकिस्तान खे ज़रूरत पई आहे, नवाज़ शरीफ़ साहिबु हूंदो आहे। कुझु ज़ाहिर आहे हुकूमत हले पई, नवाज़ लीग जी गवर्नमेंट आहे, असांजो प्रेसिडेंट जेको आहे सो नवाज़ शरीफ़ साहिबु आहिनि, उहे उन्हनि जी हुकूमत आहे। उनजो जेको आहे सो पार्टीअ जो हिकिड़ो कारकुन, उनजो नंढो भाउ वज़ीर आज़म आहे पाकिस्तान जो, हुनजी धीअ जेका आहे सा असांजी चीफ ऑर्गेनाइज़र आहे, उहा CM पंजाब आहे। त आउं सम्झां थो पंहिंजी हुकूमत संदसी आहे जेका कमु करे। सो मुंहिंजे ख़्याल में जेको तव्हां चओ था त हुनजी एब्सेंस त ज़ाहिर आहे, हू 24 कलाक कमु कनि पिया, ॾिसण में अचनि पिया, हर वक़्तु जेको आहे सो मुतहरिक बि आहिनि, ज़ाहिर उहा एडमिनिस्ट्रेशन हलाइनि पिया। ऐं नवाज़ शरीफ़ साहिबु चूंकि हाणे एडमिनिस्ट्रेशन में कोन्हनि फ़िलहालु, त ज़ाहिर आहे सियासी बि हू मतिलबु कोई हू त कोन्हे। अच्छा, इलेक्शन में ज़रूरत हुई उन्हनि जी, तो विया इलेक्शन में, सिहत जे प्रॉब्लम्स जे बावजूद बि उते गिलगित विया। हुन खां पोइ असांजी पार्टी जा ॿिया बि उते स्टॉलवर्ड्स विया, ख़्वाजा साद रफ़ीक साहिबु थियो, असांजो खुरम दस्तगीर साहिबु थियो, अमीर मुक़ाम साहिबु थियो, इहे सभु जा सभु विया आहिनि। सो इहो बिल्कुलु असां पार्टिसिपेट कयो आहे। ऐं सम्झां थो असां थोरो जीअं ख़्वाजा साद रफ़ीक साहिबु चयो त असां एतिरो घणो मतिलबु शायदि महिनत न कई जेका की असांखे करणु घुरिजंदी। ऐं ख़्वाजा साद रफ़ीक जो तमामु सुठा रिज़ल्ट्स आया आहिनि। अञा ताईं बि मुंहिंजे ख़्याल में 5 सीटूं हलनि थियूं। अलाह ख़ैर कंदो, अलाह ख़ैर कंदो। हा, बसि इहो तइ थी वियो आहे त बहरहाल ॿई पार्टियूं गॾिजी हुकूमत ठाहींदियूं, तक़रीबन फार्मूला उन्हनि डिस्कशन हेठि आहे। मुंहिंजे ख़्याल में ईअं थींदो त उते बि ॿई गॾिजी हुकूमत ठाहींदा ऐं पोइ थी सघे थो त उते CM पीपल्स पार्टी जो अचे, गवर्नर तव्हांजी पार्टी जो अचे। पर ठीकु आहे, हाणे इहो आहे त इन में वरी रिवायत असांखे साॻी नज़र आहे त तव्हां हिते बि गॾु वेठा आहियो वफ़ाक़ में, हू बि वरी जेॾी महिल इलेक्शन जो जा ॾींहं आया, इहे 5-7 ॾींहं, वरी तक़रीरुनि में वरी हिक ॿिए जी मुखालिफ़त लॻी पई, सफ़ा ईअं लॻो पियो त बसि ॿई हिक ॿिए सां वरी न ठहंदा, इलेक्शन जो नतीजो आहे वरी हाणे सभु गॾु वेठा आहियो। ज़ाहिर एजेंडा हर कंहिंजो पंहिंजो आहे, एजेंडा पॉलिटिकल एजेंडा हर कंहिंजो पंहिंजो आहे। ऐं ज़ाहिर आहे असीं त पंहिंजी पार्टी आहे, असांजी धार शिनाख़्त आहे, धार पार्टी आहे, असांजी धार निशान आहे, असां हुन हिसाब सां इलेक्शन विढ़ंदासीं। ऐं हू पंहिंजे हिसाब सां हर कंहिंखे राइट आहे की पंहिंजे हिसाब सां इलेक्शन विढ़े।